नाज़रीन, कंबर जे ब्रोही मोहल्ला में नौजवान जो फाहो लगल लाश हथ आयो है। पुलिस लाश अस्पताल मुंतकिल कराइण बाद जांच शुरू कर छॾी आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर तुफेल चांडियो खां। जी तुफेल, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल सरदार, ही इंतहाई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। कंबर जे बुराईमाला में 24 वरनि जे नौजवान अब्दुल रज़ाक चांडे जो फाहो लगल लाश हथ आयो आहे। अहिड़ो इतला मिलण ते सिटी थाणे जी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे पंहिंजी तहवील में खणाए कंबर अस्पताल पहुचायो आहे, जिथे नौजवान जे वालिद मोहम्मद यूसुफ चांडे जो चवणु हुयो त संदसि पुटु इन घर में अकेलो रहंदड़ हुयो ऐं हुननि खे अहिड़ी वाक़े जी का ॼाण कान आहे त हुननि जे नींगर छा त आपघात कई आहे या खेसि को क़त्लु कयो वियो आहे। उन जो शक बि ॾेखारियो आहे, जॾहिं त पुलिस उन हवाले सां जेको आहे जो चवणु आहे त हिन वाक़े जी जांच मुख़्तलिफ़ रुखनि खां कई पई वञे ऐं जल्द कंहिं बि नतीजे ते पहुचणु फ़िलहाल जोॻो न आहे। लाश जी जेको आहे ज़रूरी कार्रवाई बाद संदसि वारसनि हवाले कयो आहे। नौजवान जो मड़ घर पहुचण ते घर पातनि में कोराम मची वियो आहे। जी तुफेल, तव्हांजी महिरबानी।